अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां हाणे शामिल करियूं था मज़मून। इन मज़मून जो लेखक आहे इक़बाल मलाह ऐं मज़मून जो उनवान आहे मुहब वतन गदार ऐं ज़मीनी हक़ीक़तूं। असांजे मुल्क जे गादी वारे शहर इस्लामाबाद में झुड़ाली मौसम बजाए घुट ऐं ॿुसट हुई। शाम जे पहर में अॼु असां उन्हनि ॿिनि साफ़ियुनि सां मिली रहिया हुआसीं जेके किन सगारियुनि धुरियुनि जी नज़र में हाण मुहब वतन नाहिनि रहिया। हू जॾहिं हाल में दाख़िल थिया त पाकिस्तान जे समूरनि मुहब वतन साफ़ियुनि उथी बीही ताड़ियूं वॼाए संदन आदर भाव कयो। उन्हनि ॿिन्ही कलम जे पासदारी कंदड़ साफ़ियुनि खे अजिया कंदड़नि में नासिर ज़ैदी बि शामिल हो, जंहिं जनरल ज़ियाउल हक़ जे कहरी दौर वारनि ॾींहंनि में तेरे दस्तूर को सुबुह बेनूर को में नहीं मानता वारी सिट जी पासदारी कंदे कोड़ा खाधा हुआ ऐं जेल भोॻियो हो। जॾहिं हुननि ॻाल्हायो पए त सभिनी कलम जे मज़दूरनि जूं नज़रूं संदन चहिरनि ते खुतल हुयूं, जिन चहिरनि ते का बि ख़ौफ़ जी रेखा न हुई। पहिरियां पाकिस्तान जे सहाफ़ती हलकनि में सुठी साख रखंदड़ आसमा शिराज़ी ॻाल्हाए थी ऐं हीअ थी चवे त हूअ नथा चाहिनि त आउं ॻाल्हायां ऐं सच ॻाल्हायां ऐं मूं लाइ इहो मुमकिन न आहे त आउं सच ॻाल्हाइणु बंदि करे छॾियां। हू मुंहिंजी किरदार कशी कनि था, मुंहिंजे चादर ऐं चौदीवारी खे उराघण जी कोशिशि कनि था, पर आउं डिॼा नथी ऐं डिॼी वेहण बजाए साम्हूं थी बीहण वारी राह उन करे बि इख़्तियार करियां थी त जेकॾहिं मूं ईअं न कयो त पाकिस्तान में का बि औरत सहाफ़ी लिखी सोची ऐं ॻाल्हाए न सघंदी। संस आवाज़ु ॻरो थी वञे थो ऐं हूअ पंजनि लुड़कनि खे पिंबड़ियुनि ताईं अचणु नथी ॾिए। सॼे पंडाल मां हिकु आवाज़ु अचे थो, भेण असीं सभु तव्हां सां गॾु आहियूं ऐं तव्हांजा मुहाफ़िज़ आहियूं। हामिद मीर पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे एग्ज़ीक्यूटिव काउंसिल जे 3 ॾींहंनि वारे गॾिजाणी में ख़ासि सेशन तौरु घुरायल इजलास में ॻाल्हाईंदे बेडपो थी उन सां थींदड़ समूरियुनि सख़्तियुनि जो ज़िक्र कंदे चवे थो त हिन मुल्क में मौजूदु सघारा हथ मथसि इन करे बि नाराज़ आहिनि जो हूअ मुल्की हालतुनि ते खुली ॻाल्हाए थो ऐं सघारा हथ फ़क़्ति इहो ॿुधण ऐं पढ़णु चाहिनि था जेको संदन हक़ में हुजे ऐं हूअ कंहिं बि रख रखाव जे बजाए हिन तरह जो इज़हार करे थो त आसिफ़ अली ज़रदारी जो इंटरव्यू न हलियो। हुननि पाण खे पधिरो कयो ऐं दुनिया खे हीअ ॿुधायाऊं त मुल्क अंदरि अण ऐलानियल सेंसरशिप आहे। हूअ सोशल मीडिया ते मथसि लॻंदड़ उन बोहतान त हूअ गदारा जो ज़िक्र कंदे चवे थो त जे मुल्क जे हीणनि माण्हुनि जी ॻाल्हि करणु गदारी आहे त हूअ गदार आहे, जिते सॼे मुल्क जा सहाफ़ी उथी हीअ चवनि था अव्हां ई असां गदार न आहियूं, मुहब वतन आहियूं। वेहक में पाकिस्तान में सहाफ़ जी आज़ादी वारी जदोजहद में अज़ीम क़ुर्बानियूं ॾींदड़ नासिर ज़ैदी उथी कलम जे मज़दूरनि सां मुखातिब थींदे चयो त हामिद मीर जहिड़ा किरदार निसार उस्मानी जो तसलसल ऐं असां लाइ रोल मॉडल आहिनि। इज़हार राय जी आज़ादु थियण सां मुल्क कमज़ोर न पर मज़बूत थींदा आहिनि ऐं असां उन हक़ खे महफ़ूज़ बणाइण लाइ जेलनि में वञण लाइ बि तयारु आहियूं। हामिद मीर ऐं आसमा शिराज़ी पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं कयूं। यकजहती तौरु साफ़िन ही नारा बि हया त असां सभु आसमा ऐं हामिद मीर आहियूं। जॾहिं आसमा ऐं हामिद मीर मोकिलाए उथिया त कलम जे मज़दूरनि जी मुहबतनि ऐं मञता खां पोइ संदन मुंहं ते मुर्क हुई। हूअं त साल में 1-2 दफ़ा मुंहिंजो इस्लामाबाद ऐं लाहौर वञणु थींदो आहे। मुख़्तलिफ़ फ़िक्र जे सियासी अॻवाननि ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल बि थींदी आहे, पर हिन दफ़े मूंखे इस्लामाबाद बिनह मुख़्तलिफ़ लॻो। इस्लामाबाद में सख़्त सियासी बेचैनी हुई ऐं पंहिंजे सहाफ़ती तारीख़ में मूं पहिरियों भेरो पंजाब जे सहाफ़ियुनि खे इहो चवंदे ॿुधो त जेकॾहिं सच लिखण ऐं ॻाल्हाइणु गदारी जे ज़िमरे में अचे थो त हूअ गदार आहिनि। सिंध में त मूं सिविलियन ऐं नॉन सिविलियन विच में मौजूदु तज़ाद जूं ॻाल्हियूं बालकपिणे खां ॿुधियूं हुयूं, पर उहा साॻी ॻाल्हि अॼु पाकिस्तान जे गादी वारे शहर इस्लामाबाद में पए थी ऐं इस्लामाबाद में वेठल लेखारी सहाफ़ी ऐं दानश्वर सिविलियन ऐं नॉन सिविलियन जे तज़ादनि ऐं नतीजनि जूं कहाणियूं ॿुधाईंदे पार्लियामेंट जी बालादस्ती, कानून जी हुकुमरानी
ऐं इज़हार राय जी आज़ादी जी ॻाल्हि करे रहिया हुआ। हफ़्ते ताईं तरसण खां पोइ मूंखे न ॼाण छो ईअं पिए लॻो त पाकिस्तान खे हलाईंदड़ सघारा हथ उन जी थिंक टैंक मरहलेवार अणआइलानिया हिकु पार्टी निज़ाम लागू करण तरफ़ वञी रही आहे, जंहिं ज़रिए हू रियासत ऐं हुकूमत जा समूरा मामला पंहिंजे हथ में रखण जी ख़्वाहिशमंद आहे। उन थिंक टैंक वटि सहाफ़त ऐं मीडिया जो मॉडल चइना वारो थी सघे थो, जिते फ़क़्ति रियासत जे मौक़िफ़ ऐं पॉलिसी खे पहिरीं तरजीह ॾिनी वेंदी आहे ऐं उते मुख़ालिफ़ धुर जो तस्वर न हुजण जे बराबरि आहे। मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त पाकिस्तान ठहिण खां वठी अॼु ॾींहं ताईं हिन मुल्क में न ॼाण केतिरा तजुर्बा थी चुका आहिनि ऐं उन्हनि तजुर्बनि जे नतीजे में अवाम ख़ुशहाल थियण बजाए ग़ुरबत वारे कुन में फाथो आहे। मुआशी ऐं सियासी हालतूं ख़राब थियूं आहिनि ऐं असां हासिल घटि वञायो घणो आहे। तंहिं करे हाणे हिन मुल्क अंदरि को नओं तजुर्बो न थियणु घुरिजे। पाकिस्तान में रहंदड़ उहे सभु माण्हू जिन खे हीअ मुल्क नाहे छॾिणो, सभु जा सभु हिन मुल्क जा वाली वारस ऐं धणी आहिनि। तंहिं करे आइन जी पोइवारी, पार्लियामेंट जी बालादस्ती, कानून जी हुक्मरानी, इज़हार राय जी आज़ादी ऐं पाकिस्तान में रहंदड़ समूरनि इकाइनि जी ख़ुदि मुख़्तियारी जी पासदारी कबी त हिन मुल्क जी सलामती यकीनी बणिजी सघंदी। पाकिस्तान अंदरि अहिड़ो कहिड़ो हल्को आहे जिते माण्हू वेंदा हुजनि उहा ॻाल्हि न चवंदा हुजनि त मुल्क बहिरान में आहे ऐं मुल्क खे उन बहिरान मां निकिरणु घुरिजे। पर ॻाल्हि उते जो उते उन करे वञी बीहे थी त असीं तब्दील त थियणु चाहियूं था, पर असांजी सोच जो अंदाज़ पुराणो आहे ऐं उन पुराण पसंदी करे कॾहिं असीं पंहिंजे दर्दनि जो दरमान पीपल्स पार्टी जी हुकूमत में ॾिसूं था ऐं कॾहिं असांखे नवाज़ लीग जी क़यादत हिकु उमेद तौरु नज़र अचे थी। ऐं जॾहिं उहे ॿई पार्टियूं इक़्तिदार जे असल मालिकनि जी सज़ा हेठि हुजनि थियूं त सियासी उफ़क़ ते तहरीक इंसाफ़ जहिड़ी जमायत उभरी अचे थी। साल मस थियो आहे जो मूं लाहौर जे रस्तनि ते हलंदे आम माण्हुनि खे ही ॻाल्हियूं चवंदे ॿुधो त तहरीक इंसाफ़ को वोट देना हमारी सबसे बड़ी ग़लती थी। उनजो मक़सदु इहो थियो त इक़्तिदार जे असल मालिकनि जी महिरबानी सां अंदरि ही सियासी मॉडल बि नाकाम थींदे नज़र अचे थो त पोइ सुवाल उहो थो पैदा थिए त आख़िर छा कजे। मुंहिंजी नज़र में पुराणे नैरेटिव सां नओं पाकिस्तान नथो ठही सघे। बालक पीढ़ी खां अॼु ताईं सिंध वासी हुजण करे लफ़्ज़ गद्दार मूं लाइ ओपिरो न आहे, पर पंजाब में इहा ॻाल्हि लफ़्ज़ गद्दार ऐं उहो नुक़्ता नज़र वॾी माना रखे थो। ॻाल्हि रुॻो हामिद मीर ऐं आसमा शिराज़ी जी न आहे। मूंखे उन करे बि फ़िक्र ऐं ॻणती आहे त आऊं बि पाकिस्तान जे शहरी तौरु हिन मुल्क जो ओतिरो ई वारस ऐं स्टेक होल्डर आहियां जेतिरा इस्लामाबाद जा इक़्तिदार धणी या इक़्तिदार मां ॿाहिरि वेठल आहिनि। तंहिं करे मूंखे बि सोचणु घुरिजे। लिखण ऐं ॻाल्हाइण जी एतिरी इजाज़त आहे जेतिरी इस्लामाबाद में पॉलिसी जोड़ींदड़ हथनि खे हुजे थी। ॻाल्हि जी पुॼाणी इन ॻाल्हि ते कबी त हालतूं तॾहिं बहितर थी सघनि थियूं जॾहिं आइनूं टोड़ण बजाए पंहिंजो ख़ामियूं दूरि कजनि। ऐं आउं उन राय जो आहियां त माज़ी बजाए पाकिस्तान में फ़ैसिला कंदड़ धुरियुनि ऐं हुकूमत खे पंहिंजनि माण्हुनि ऐं ख़ासि तौर ते साफ़ियुनि ऐं दानिश्वरनि जी राय जो एतिराम करणु घुरिजे ऐं उन्हनि ते एतबार बि हुजणु घुरिजे, छाकाणि त जिते सोचणु लिखण ऐं ॻाल्हाइण ते पहिरां हूंदा आहिनि उते समाज सुंढ थी वेंदा आहिनि। ही मज़मून हुयो इक़बाल मलाह जो ऐं उनजो उनवान हुयो मुहब वतन गद्दार ऐं ज़मीनी हक़ीक़तूं। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि
उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सॼणनि खे सिंध में शौरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़िन ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।